अस्सलाम वालेकुम कियो तव्हां सब उम्मीद है खैरियत सां हूंदो। पहिरीं त तव्हां सभिनि खे ईद मुबारक हुजे। अॼु असां प्लान ठाहियो त अॼु वञूं था ईद ते घुमण। ईद जो आहे 4 ॾींहुं। पहिरीं त असांखे वीडियो अपलोड करण में जेको आहे देरि थी वई, छो त महिमान असां वटि जाम हुआ, इन लाइ असांखे देरि थी वई अपलोड करण में। हाणे मूंखे ॻाल्हाईंदे या न? हा बिल्कुलु तूं ई ॻाल्हा। हीउ शहर तव्हां ॾिठो हूंदो, हीउ आहे पंहिंजो टंडो आदम। पंहिंजो न, तव्हांजो बि टंडो आदम। हा, अगर तव्हां हीउ शहर ना ॾिठो आहे त हिन वीडियो में ॾिसो। अगरि तव्हां ॾिठो आहे त असांखे कमेंट में ॿुधाइजो त तव्हां हिन शहर में वेठा आहियो। हा, हिते जी छा कहिड़ी शइ फेमस आहे, इहो तव्हांजो टास्क आहे। ॿुधायो टंडो आदम जी सभिनि मां फेमस शइ कहिड़ी आहे। बिलावल बि जाम ख़ुशि पियो थियो त पाण अॼु हलूं था घुमण। पहिरीं हलंदासीं आइस्क्रीम खाइण, पोइ हलंदासीं रानी बाग में। ठीकु आहे। ईद जे पहिरें ॾींहुं हलूं त पोइ पाण खे त जाम ई कोन मिले हा, इन जी वजह सां असां ईद जे 4 ॾींहुं वियासीं। हा, असां चयो भले रश घटि थिए त हा, रश घटि थिए, माण्हुनि जो शौक़ु ख़तमु थिए, पोइ असां वञूं। बिलावल असांखे वरी रश में जेको आहे सो मुंझदी अचो थिए। हा, इलाही रश हूंदी आहे त माण्हू सुकून सां न को घुमियो थो सघे न छा। त असीं इरादो कयो हलो त आइस्क्रीम वारी असांजी जाइ हिते सही आहे। पाण सीटूं वीटूं बि पयूं हुयूं, सवलियूं वेठा बि पोइ माण्हू आया पिए। हा, असां वेंदा आहियूं न जे दुकान ते, पोइ दुकान वारा चवंदा आहिनि तव्हां रुॻो ठला पेर घुमाए वञो, पोइ असांखे रोज़ी वधीक थी मिले। पोइ असां चवंदा आहियूं हा बिल्कुलु बिल्कुलु। तव्हांजी मज़रश वधी चयो ऐं हीउ फ्लेवर थी खायां, मूं वरी चयो मुंहिंजो ऐं वरी हीउ फ्लेवर थी खायां। असांजो हिन ते जहिड़ो लॻो जेको आहे न उहो घुरायो हो पिस्ता वारो साओ, पर मूंखे शौक़ु वरी जेॾीमहिल बिलावल चॉकलेट वारो घुरायो पोइ त मूंखे अचो त हाणे चॉकलेट वारो की खायां, हू त पंहिंजी कप मां मूंखे खाइण ई न ॾे। हा अहिड़ो। अम्मा वरी फालूदो घुरायो आहे, मां आइस्क्रीम कान खाधी। चयमि मूंखे ॾाढ में सूर आहे। मुंहिंजो अम्मा फालूदे में बि त आइस्क्रीम विझी ॾींदा। चवंदा न हीअ आउं पी वेंदसि, हू वरी खाइणी पवंदी मूंखे। चॉकलेट फ्लेवर बिलावल जो हो, हीअ ओरियो पिस्ता फ्लेवर मुंहिंजो हो, ऐं पिस्ता फ्लेवर अधु जो। असां ॿिन्हिनि जी पसंदि हिकु जहिड़ी आहे। हाणे असीं आइस्क्रीम खाधी आराम सां। हाणे असीं वञूं था रानी बाग ते घुमण। हिते त गर्मी जाम हुई, इन लाइ त असांखे आइस्क्रीम जाम वणी, इहा खाई। वरी असां ॿियो फ्लेवर जेको आहे ऑडर कयो, उहो बि असांखे जाम वणियो। आराम सां खाई पोइ असीं वियासीं पिए। आइस्क्रीम असीं खाई छॾी, हाणे असीं वञूं था। हितां वरी असां वियासीं रानी बाग में घुमण। रोड ते एतिरा माण्हू हुआ, असां चयो हाणे ठहियो भला असां लाइ त कोन बचा। असांखे अहिड़ो फील पियो जहिड़ो असां सेलिब्रिटी हुजूं, असां वञूं पिया। इन लाइ असांखे फुकणो त मूंखे वठी ॾियो, रांदि कयां, मूंखे वठण ई कोन्हे। वरी बिलावल बीठो चए मूंखे तव्हां रांदीगड़ा वठी ॾियो। वरी हुनखे रांदीगड़े तां वठी ॾिनासीं। हिते अलाए छा हो रांदीगड़ो, सो पैसा एतिरा ॿधी वेठो। ऐं वीडियो में मोह थी थी सघां, भले चई थी सघीं। हा मोह नांग खाइसि। एतिरा पैसा ॿधी वेठो रांदीगड़े में। वीचारो पकड़ण वारो आहिनि, हीअ असांखे सुञाणींदा। ही पकोड़े वारे खे असां हू था कयूं, प्रमोट था कयूं। हिन वीचारे खां तव्हां जॾहिं बि मटो हिन वीचारे खां वठो। छो त ही ग़रीबनि जाम, ऐं अलाह तव्हांखे नेकी ॾे, हिन जी हेल्प कंदा। हा सही आहे, ग़रीबनि जी माण्हू हमेशह हेल्प करे। अॼु झूला ॾिसी मुंहिंजो हुन जहाज़ में आऊं वेहां, पर मुंहिंजो साइज़ जो कोन हो। हेलीकॉप्टर हिन में आऊं त फासी पवां हिन जी वजह सां मूं पंहिंजी ख़्वाहिश दिलि में ई रखी कोन वेठसि। ऐं पाण थोरी देरि हिते बसि माण्हू जाम, पोइ मुंहिंजो हाणे सही कोन थो लॻे। बिलावल खे थोरो झूलनि में घुमायोसीं, वरी इलाही रश हुई कयूं न वीडियो में, वरी उहो अचो वञे। इन जी वजह सां असांजो रणियुनि वारा वीडियो जेके आहे से कोन ईंदा। अचो थो रड़ियूं करे जेॾीमहिल बि हरिमास ॾिनो आहे सफ़ा। हा, मुंहिंजो हाणे बसि हिते शीखूं खंभड़ाटियूं पे पकियूं। मूं हिनखे चयो मुंहिंजो वठूं, इहे चए थी छा कंदे। पोइ असां मूंखे मुंहिंजो दिलि वरी पाण अॻियां, पोइ अधी छोकिरी मां तोखे अॻियां जो वठी ॾिनमि। पोइ त मूंखे टिको वठी ॾिनो न, मूंखे इहे खंभड़ाटियूं त कोन वठी ॾिनी। मूं तोखे पाल्टी त ॾिनी न, मां तोखे केतिरा सामान वठी ॾिना। ट्रीट कान ॾिनी आहे अञा, तोखे यादि आहे 1 साल थी वियो आहे। हल तोखे जूस पियारियां। हालत जॾहिं मां गरम आहे न, तोखे हल थधो कयां। पपीते वारो पीअंदसि। हिते बिलावल चयो मूंखे हू जूस वठी ॾियो, सूफ़ वारो, पर सूफ़ वारे जी स्मेल मूंखे वणे कान थी। पोइ मूं हिनखे चयो, मुंहिंजो भाई खे चयमि हा सूफ़ वारो, वरी हुनखे आॾो मुंहुं करे चयमि पपीते वारो। तूं बसि सियाणी आहीं अधी वॾी। हा, पोइ भाई सम्झी वियो। भाई खे चयो अदा हा सूफ़ वारो खणी अची जाओ। मुंहुं सां न पई कयां, सिसी मुंहिंजी हिले पई उल्टे डायरेक्शन में। पहिरीं ई वञी अॻियां वेही रहियो हुते। हा, हुते ॾिस जॾहिं पंहिंजे घर में वेठो हुजे, दुकान मुंहिंजी हुजे। हा, असीं हूअं बि हिते ईंदा रहंदा आहियूं जूस पीअण। हिते ईंदा जॾहिं बि असां वेंदा आहियूं न, असां हिननि जा महिमान हूंदा आहियूं। अतीखे लॻी बुख, झटि में अतीखे बि बुख लॻंदी आहे। हा, हिते तव्हांखे प्यारु ॾियां पई, दिलि ॾियां पई।
हा वीचारी पकोड़ा खाए पई, गर्मी में हुई ॾाढी। हिते अचो थी कैमरामैन जिद करे त मूंखे फुकड़ो लाहे ॾियां किथां लाहे ॾियांसि इहो फुकड़ो परायो पकोड़ो। कैमरामैन जी मूंखे फुकड़ो लाहे ॾियो रांदि कयो मुंहिंजो चुप कर कढी छॾींदा पाण खे मां अठ करे जूस पीता हलूं। हा कैमरामैन हिते पैसा ॾियण लाइ तयारु कोन हुई। हा पोइ छा कयां, अधी ग़रीब माण्हू। हा पोइ चयोमांसि ईद लॻी पई आहे हाणे त ट्रीट ॾे मूंखे जूस पीआर। हा हर वार चवंदी आहियांसि जूस पीआर। हल हल तोखे शीखूं ॾेखारायां, टिक्का ॾेखारायां मूंखे तोखे। शीखू न मूंखे बूटियूं खाराइजो शीखू तोखे न हुजूं बूटियूं, मूंखां चंबी हा हल पोइ बूटियूं खा, तोखे बूटियूं, तोखे पान, केतिरो सामान मां तोखे वठी ॾिनो। पान मिठा खाराई घणेई मूंखे लालच ॾिनई त तूं ही खा तूं ही खा पोइ तूं मूंखे वीडियो भरा। हे खणी भला फास्ट फूड आहे, ॿाहिरि जी शयूं माण्हू न खाए, पर छा कयूं मसाला अहिड़ा भला था हणी न जो दिलि चए थी बसि माण्हू इहो ई खाए। असां उहो ई चटोरियूं आहियूं जेका शइ ॾिसंदासीं त इहा त वठी खाऊं। हा ऐं मिठा पान त मूंखे ॾाढा वणंदा, ॾाढा ॾाढा मिठा पान। पान में खाईंदी एतिरो मिठास विधई अलाए छा मां छा पिया विधई जेली आख़िरी में वरी मिठी जेली बि विझी ॾिनई। हा उहा त एॾी सुठी पई लॻी खाइण में, थी LCD ॾिस हे फुकड़ा वठी ॾियईं, ईंदसि हितां फुकड़ा वठी ॾियईं। हा वठी ॾिए ठीकु आहे तोखे फुकड़ा वठी थी ॾियां। सॼो असां मतिलबु सभु कुझु तव्हांखे वीडियो में कोन ॾेखारियो छो त रुॻो वीडियो भरिया त असीं इंजॉय कोन करे सघूं हा, थोरो थोरो मिड़ई वीडियो भरियमि जंहिंमें व्लॉग ठही वियो। सिर्फ़ु तव्हांजे करे ई थोरो थोरो वीडियो भरियो न त ही अधी त हिन चयो त छॾ वीडियो खे मट करे इंजॉय कर, मुंहिंजो न अधी छा बि थी पई वीडियो त पंहिंजो भरींदसि कीअं बि करे। हा जोरी मसी भरे वीडियो। हा वरी चयऊं अधी हितां मां मिठाई वठंदसि समोसा वठंदसि, अधी खे हिते बि वरी वरितई मिठाई हिते मुलो समोसा। चए थो हिते वरी झाती पाए ॾिसां पई त मुलो चए थो अधी वारो जेको माओ रखियो हो सो ख़राबु थी वियो। मुंहिंजो हा मुंहिंजो दुकानु बंदि कराए छॾींदी मुंहिंजो माओ ठाहे ॾे पोइ चए सुभाणे वठिजा। अधी तूं बि हींअर वेठी वीडियो भरी हथनि जा ॾिस कहिड़ा बुरा हाल थिया पिया आहिनि मेहंदी हीअं था भरियूं अच्छा अरे लॻे मोकिलाइण लाइ टुकड़ो बचियो कोन त पोइ नेल टुकड़ो त भरिणो पियो न। हा टुकड़ो विझणु लाज़मी हो न त वरी वीडियो में चए न असांखे मोकिलायूं कोन ईअं वयूं हलियूं। हा ही वॻा असांजा कोन हुआ पातल, असांजा सुठा पातल हुआ, ही त असांजा हींअर घर वारा घर में धोई ईअं कपिड़े ई पिसे पिया आहिनि। हा त हाणे उमेदु आहे तव्हांखे असांजो व्लॉग पसंदि आयो हूंदो, अगरि आयो हुजे पसंदि त वीडियो खे लाइक कजो ऐं चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कजो। हा ही बि ॾिजो अंगूठो असांखे, अंगूठो न लाइक कजो। हा हा तोखे त ॻाल्हाइण ई नथो अचे। हाणे अला करे हमेशह ख़ुशि हुजो आबाद हुजो। आमीन आमीन आमीन। बाय बाय अल्लाह हाफ़िज़।